मेहर रिपोर्ट शान अली शेख सगा शाख यूनिट मेहर जे इहदेदारनि जी हल्फ वफ़ादारी तक़रीब मेहर सगा ऑफिस जे ग्राउंड ते थी गुज़री। सगा शाख मेहर जे चूंडियल इहदेदारनि सदर बदरुद्दीन पल, नाइब सदर डॉक्टर हेमंतदास महराज, जनरल सेक्रेटरी आज़म पवन अख्तर हुसैन सहोल, अहमद अली तुन्यो समेत ॿियनि सभिनी इहदेदारनि ऐं मेंबरनि खे सूबाई सलाहकार ऐं MPA फयाज़ अली भट्ट हल्फ खणायो। हल्फ वफ़ादारी तक़रीब खे ख़िताब कंदे सूबाई सलाहकार अशर ज़कात फयाज़ अली भट्ट चयो त मेहर मुंहिंजो पंहिंजो शहर आहे। मेहर जे माण्हुनि मूंखे हमेशह इज़त ॾिनी आहे, 2 भेरा इलेक्शन में कामयाब करायो आहे। मां सिंध जे उन्हनि MPAs वारी लिस्ट में शामिल आहियां जिन पंहिंजनि इलाइक़नि में तमामु घणो कमु करायो आहे। अल्हम्दुलिल्लाह मूं पंहिंजे तक जे माण्हुनि जा मसइला अवल तरजीह जी बुनियाद ते हल कराया आहिनि। तरक़ियाती कमनि खां वठी नौजवाननि खे नौकरियूं ॾियारियूं, केतिरनि ई ॻोठनि में बिजली ऐं गैस ॾियारी आहे, केतिरी बंदि पियल स्कूल खोलराए अस्पतालुनि में सहूलतूं पिणु ॾिनियूं आहिनि। हुन चयो त डॉक्टर, उस्ताद ऐं ॿियनि इदारनि जे ऑफिसरनि लाइ सियासी सिफ़ारिश ख़तमु कई वञे ऐं पंहिंजे पसंदि ते अव्हीं इदारनि में वेही पंहिंजे इलाइक़े जे मिस्कीन माण्हुनि जी ख़िदमत लाइ पंहिंजूं नौकरियूं कयो। तक़रीब खे अशर ज़कात ऐं मज़हबी मामलनि जे सूबाई सलाहकार फयाज़ अली भट्ट वधीक चयो त वफ़ाक़ सिंध खे पंहिंजो हक़ न पई ॾिए। महांगाई सबबि ग़रीब माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। वफ़ाक़ सिंध जे हज़ारे माण्हुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। इंशाअल्लाह ईंदड़ वक़्तु PP जो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। अवाम खे पंहिंजा हक़ मिलंदा। तक़रीब में सगा जा मरकज़ी अॻवान मोहम्मद पीरल खोसो, अब्दुल रसूल सुमरो, डॉक्टर मोहम्मद खान शेख, अॻूणो चेयरमैन रियाज़ महेसर, DHO डॉक्टर अब्दुल हमीद शेख, एडवोकेट अमजद बुल्हड़ो, सैयद मोहम्मद शाह आफ, मेहर ज़ुबैर भट्ट, डॉक्टर शाहिद शेख, मीर मुर्तज़ा गोरर, डॉक्टर एजाज शेख, डॉक्टर गोविंदा भोजवानी, DSP मेहर यूनिस रोदनानी, SHO नूर मुस्तफ़ा पठान, इंजीनियर अब्दुल रहमान खोसो, रज़ा महेसर, रईस अली बख्श खोसो, CMO दरबान अली अबड़ो, एडवोकेट रियाज़ डेरो, महफूज तुन्यो, वडो मंछी अली असगर पफर, डॉक्टर बशीर अहमद एरी, बाबर खान सहोल, डॉक्टर अब्दुल मजीद बुलेदाई, नाक राम, डॉक्टर